जी इन वक्त असी डिफेंस कंटोनमेंट बोर्ड ऑफिस बारा मौजूद आयूँ जिते हितां जे रहवासियुनि पारां एहतजाज कियो ऐं ऑफिस जी भनड़ा भी कई है। गुज़िरियल ॾींहुं जेके बारिशूं पयूं उन दौरान जेको आहे त डिफेंस जे इलाइक़नि में 5 खां 8 फुट जेको आहे त पाणी बीठो जेको हिन वक्त ताईं निका नाहे थी सघियो, जंहिंजे करे हितां जे रहवासियुनि खे जेको आहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणु पए थो। अॼु ही सफ़ेदपोश इलाइक़े जा जेके लिखियल पढ़ियल माण्हू आहिनि कंटोनमेंट बोर्ड ऑफिस अॻियां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं ऑफिस की भनड़ा भी कई है। हिते मौजूद शहरनि सां भी असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा पिया चवनि। इहो 5 ॾींहं थी वियो आहे असांजे इलाइक़े में बिजली कोन्हे, काफ़ी जाइनि ते गैस कोन्हे ऐं वाटर टेबल पंहिंजे तौर ते जेको पाणी अंदरि ज़मीन चूहे थी ठीक आहे, पर डी वाटरेशन जो को बि अमल न DH जे तरफ़ों न CB जे तरफ़ों कोई अमलदार कोई न आयो आहे। घरनि में 3 खां 4 फुट अंदरि पाणी आहे, सामान जो नुक़सानु थियो आहे, मुख़्तलिफ़ माना कहिड़ी तकलीफ़ ॿुधाए माण्हू कहिड़ी तकलीफ़ ॿुधाए। हाणे इन शइ खे केरु ॾिसंदो। बिजली जा पोल हाणे ज़मीन जे पोले थियण जे करे किरण शुरू थी विया आहिनि ऐं जिते पहिरीं पाणी डिवाटरेशन जी थींदी उन खां पोइ तव्हां जी बिजली इलेक्ट्रिसिटी जो रिस्टोर करण जी कोशिशि कंदा। कॾहिं थींदो केरु कंदो का ख़बर कोन्हे। ॻाल्हि ॿोल ॿुधी त हिन जो इहो चवणु आहे त ख़मीस ॾियारे जेका बरसाति पई उन खां पोइ डिफेंस जे इलाइक़नि जी बिजली भी बंदि आहे, उते सफ़ाई सुथराई जो निज़ाम भी सही न आहे। हिन वक्त ताईं 3 खां 4 फुट जेको आहे उन्हनि इलाइक़नि में पाणी बीठो आहे, जंहिंजे करे रहवासी सख़्तु परेशान आहिनि। मजबूरन अॼु उन्हनि कंटोनमेंट बोर्ड ऑफिस अॻियां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। हिन जो इहो भी चवणु आहे त हू हर महीने मेंटेनेंस भी ॾींदा आहिनि, पर कंटोनमेंट बोर्ड जे इंतिज़ामिया पारां हिन वक्त ताईं जेको आहे त सफ़ाई सुथराई न कराई। जी